लाहौर मां ख़बर ईंदा हलो त नून लीग जे सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान खे हाण न पर केसनि जो फ़ैसिलो थियण ते गिरफ़्तार कयो वञे। हुकूमत इन सां हिकु दहशतगर्द जीअं मुंहुं ॾे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त ज़मान पार्क वारा मंज़र 75 सालनि जी तारीख़ में कॾहिं नज़र न आया। सियासी ऐं जमहूरी जमायतुनि ते मक़सद लाइ जेल जलावतनी ऐं फायूं क़बूल कयूं। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।